अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इन्फोडेस्क। मुझे चैनल इन्फोडेस्क में तव्हांखे खुश आमदीद। तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी सीरीज़ सिखी रहिया आहियो, जंहिंमें तव्हां फार्मूला सिखी रहिया आहियो। हिन जेका वीडियो जो में टियों पार्ट आहे, जंहिंमें तव्हां एब्सोल्यूट डिफरेंस जेको आहे फार्मूला उहो तव्हां सिखो पिया। पोयां जेके हिन वीडियो में उहो तव्हांखे ॿुधाए पियो हिकिड़ो त यानी हिकिड़े सेल खे कीअं बाइंड कजे एब्सोल्यूट डिफरेंस में, ऐं उनखां अॻु जेको ॿियो नंबर वीडियो उन में तव्हांखे ॿुधायो तो हिकिड़ी जेका लाइन आहे, जेका रो आहे, उनखे कीअं बाइंड कजे। ऐं हाणे हिन जेको आहे टे जेके पार्ट में तव्हांखे ॿुधाइबो त कॉलम जेको आहे उनखे बाइंड कीअं कजे, एब्सोल्यूट डिफरेंस में कॉलम खे कीअं बाइंड कजे। दोस्तों यादि रखो त हीअ एब्सोल्यूट डिफरेंस तॾहिं कम जो आहे जॾहिं असीं जेको फार्मूला खे जेको ऑटो फिल करूंसि था, त ऑटो फिल में असांखे फार्मूला तमामु घणी मदद ॾिए थो, न त पोइ हर सेल खे अलॻि अलॻि असांखे फार्मूला सेट करिणो पए थो। हाणे हिन में असीं हीअ ॾिसो ॿ कॉलम जेके मूं लाइन ॾेई रखिया आहिनि, कलर वग़ैरह मूं हाईलाइट करे छॾिया आहिनि, इन्हनि ॿिन्ही खे असीं बाइंड कंदासीं। हिन में रो न बाइंड कंदासीं बल्कि कॉलम बाइंड कंदासीं। त दोस्तों हिन सेल खे जेकॾहिं मल्टीप्लाई करूं था हिन सां, हिन कॉलम खे मल्टीप्लाई करण सां हिन सां, त हीअ ॾिसोसि असांखे रिज़ल्ट ओके मिली वई। लेकिन जॾहिं असीं हिन खे रेंज खे थोरो कयूं था न, हाणे असांजो रिज़ल्ट ग़लति थी वियो। छो? हिन दफ़े हिन ॿिन्ही कॉलम खां खयां, ठीकु आहे, ऐं छाकाणि जो ॾिसो न रो त सही आहे, रो सभिनी में सेम रहंदी, यानी कि 6 खां वठी 12 ताईं रो सभिनी में। ॾिसो फॉर्मूला में ॾिसी वठोसि, हीअ 6 आहे ऐं हीअ 12 ई आहे, हीअ 12 आहे ऐं हीअ 6 आहे। कॉलम जेके आहिनि उहो चेंज थी वियो आहे। कॉलम ॾिसोसि हिते डी आहे, असांजा जेके सेट थियल आहिनि जंहिंमें डेटा सेट आहे उहो हिकिड़ो डी में आहे, ॿियो एम में आहे। हिन में जॾहिं त असांजो ॾिसो कॉलम चेंज थी वियो आहे, ई एम एन थी वियो आहे, असांखे डी एन खपे, यानी कि कॉलम असांजा कॉन्स्टेंट रहनि, कॉलम असांजा चेंज न थियनि। उन करे कॉलम खे बाइंड कबो, उनजे लाइ छा कबो, इक्वल साइन ॾियोसि, हिन कॉलम खे सिलेक्ट करोसि, F4 दबायोसि, वरी F4 दबायोसि, इहा थी वई रो बाइंड थी वई। जो डॉलर जी निशानी ॾिसोसि किथे अची वई, 6 ते अची वई। वरी हिकु दफ़ा F4 दबायोसि, हाणे 6 जेका आहे न उहा निशानी असांजी हाणे जेको डॉलर साइन आहे उहा डॉलर साइन अची वई डी ते। इट मीन्स कॉलम जेको न हाणे कॉन्स्टेंट रहंदो। जंहिं बि जे अॻियां डॉलर साइन अची वञे न सेल एड्रेस में, त कॉलम खे अॻियां अची वञे त कॉलम कॉन्स्टेंट थींदो, जेकॾहिं रो अॻियां अची वञे त रो कॉन्स्टेंट थींदो। हाणे इनखे मल्टीप्लाई करूं था, वरी ॿियो कॉलम असीं उन कॉलम खे असीं जेको सेम रखूं था, उन करे असीं हिते डायरेक्ट हिते निशानी F4 ॿ टे चकर दबायूं, उनखां असीं डॉलर साइन ॾेई छॾींदासीं एम जॻह न, त इहो कॉलम बाइंड थी वियो। हाणे कयोसीं इंटर, हाणे ॾिसोसि सभिनी में इहो सेट थियो। वरी जेकॾहिं हाणे असीं केतिरी चकर कंदा आहियूं, लेकिन असांजी रिज़ल्ट सेम रहंदी। ॾिसोसि 1 3 1 3 6 सभिनी में हिन कॉलम ऐं हीअ कॉलम बसि बाइंड थी विया आहिनि। हाणे जिथे बि ॾिसंदा न कॉलम पाण में बाइंडेड आहिनि। ॾिसोसि